रोड लाड़काणो लॻ ॻोठ अलीदाद सियाल वटि महराण कार कल्टी हिकु औरत फौत थी वई जॾहिं त ड्राइवर सख़्त ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे CN न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम मोहम्मद बुरड़ो। जी ग़ुलाम मोहम्मद बुरड़ो, छा तफ़सील आहिनि? जी, अफ़सोसनाक ख़बर खां के आगाह कंदो हलां त खैरपुर खां लाड़काणो वेंदड़ मेन बाईपास रोड ॻोठ अलीदाद सियाल भरिसां हिकु हादसो थी पियो आहे। तेज़ रफ़्तार मेहराण कार ड्राइवर जे कंट्रोल खां निकिरी वई, जंहिं करे कार रोड खां 10 फुट हेठि ज़मीन ते वञी किरी, जंहिं नतीजे में हिकु औरत मुस्मात बेगम ख़ातून थॾे ते फ़ौत थी वई ऐं मेहराण कार जो ड्राइवर इरफान उजण सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जिन खे गिम्स हॉस्पिटल गंबट में खयो वियो। फ़ौत थियल औरत मुस्मात बेगम ऐं ज़ख़्मी ड्राइवर खैरपुर जे टालपुर कॉलोनी जा रहवासी ॿुधाए पियो वञे, जेके दवा वठण लाइ लाड़काणो वञी रहिया हुआ। जी।